अस्सलाम वालेकुम दोस्तों उस्ताद जलाल चंद जेको दिल्ली जो बादशाह रागी हो, बादशाह फ़नकार हो, यख़्तारे चपड़ी जो जेको बेताज बादशाह हो ऐं सिंध जो बबर शेर फ़नकार हो। दोस्तों हुन में हर फ़न हो, माना जेको गायकी जो फ़न हूंदो आहे उहो तमामु वॾे माना पाए जो फ़न हो ऐं हुन जे मुक़ाबले में अॼु ताईं बि को पैदा न थी सघियो। दोस्तों जॾहिं बि जलाल चांडीअ जे चाहींदड़नि खे वक़्तु मिलंदो आहे त उहे जलाल चांडीअ खे ज़रूरु ॿुधंदा आहिनि। गुज़िरियल 50 सालनि खां सिंध जे हर वाइण वस्ती ऐं झर जंग में जलाल चांडीअ जो आवाज़ु गूंजंदो रहे थो। नंढपिण में ख़बर न हुई त संदसि अंदाज़ गायकी दिलि लुभाईंदड़ छो आहे। मौसीक़ी जो शागिर्द हुजे या आम जेको माण्हू सिंधी मौसीक़ी ते कमु करण वारो हुजे त हुनखे का ख़बर न हुई त माना ही मौसीक़ी छा आहे, लोक अदब कहिड़ो आहे, लोक मौसीक़ी कहिड़ी आहे। बसि हुनखे जलाल चांडीअ जी माना जेको अंदाज़ गायकी जेको तमामु घणो वणंदो हो ऐं आवाम खे माना हुननि तमामु घणी मोहबत मिलंदी हुई हुन जे अंदाज़ सां ऐं हुन जे अंदाज़ खे तमामु घणो पसंदि कयो वेंदो हो जलाल चांडीअ जे अंदाज़ खे। ऐं जलाल चांडीअ जे अंदाज़ में जेको गायकी जे अंदाज़ में मौसीक़ी जा मिड़ई लवाज़मात जेके हुआ उहे शामिल हुआ। हुन में माना हू दिलि सां ॻाए या दिलि लॻाए ॻाए, ओचितो मगर सुर में ॻाए, लय ताल में ॻाए, अवामी मिज़ाज खे साम्हूं रखी ॻाए, बग़ैर कंहिं लोभ लालच जे ॻाए, मक़ामी रागनि खे वधीक ख़ूबसूरती करे ॻाईंदो हो। इहे सभु ख़ूबियूं जेके जलाल चांडीअ में मौजूदु हुयूं। दोस्तों राग जो पहिरियों उसूल त अवां जो काफ़ी कलाम जेको ॻायो था उहो यादि हुअणु घुरिजे ऐं उस्ताद जलाल चांडीअ जी यादाश्त तमामु वॾी हुई। हुनखे माना हर कलाम यादि थी वेंदो ऐं हुनखे तक़रीबन जेके 16,000 खां वधीक जेके हुनखे कलाम जेके हुआ उहे माना हिफ़्ज़ थियल हुआ ऐं काफ़ियूं ॾोहीड़ा इहे माना शेरो शाइरी उहा त अलॻि हुई, वाक़िया उहे त माना अलॻि हुआ हुनजा। दोस्तों हरू भरू परायो ॻायल मवाद जेको आहे उहो फ़नकार न ॻाईंदो आहे। वॾे पाए जो जेको फ़नकार हूंदो आहे उहो ॿिए जो ॻायल हर भरू न ॻाईंदो आहे, पर घणा ई संदत जेके पंहिंजा जेके हुनजा कलाम हूंदा आहिनि उहे ॿिया ॻाईंदा आहिनि। इहा हुनजी माना ख़ूबसूरती हूंदी आहे। तोड़े जो यख़्तारे चपड़ी जो अंदाज़ संदसि उस्ताद अली गौहर जो क़ाइमु कयल हो, पर काफ़ियुनि जी धुन ते चूंड अक्सर लाड़ी रखियाई, छो जो निंज सिंधी काफ़ी जे ॻाइण जो घाड़ेटो लाड़ी हो जंहिंखे सदा रंगी गायकी सॾिजे थो, जंहिंजो मौजूदु लाड़ में सैयद नूर शाह हो, जंहिंखां पोइ सैयद सूमार शाह, सैयद कासिम अली शाह ऐं पोइ अंदाज़ खे पुख़्तगी बख़्शण वारा हाजी उस्मान कच्छी, उस्ताद मोहम्मद हाशिम कच्छी ऐं उस्ताद मिठू कच्छी हुआ। सिंध में जोड़ जी गायकी में कच्छियुनि जो जोड़ दंग हो। सिंधी काफ़ी कलाम ऐं दास्तान जी गायकी जंहिंमें जोड़ सां ॻाइण, बेतनि जी वधीक चूंड, तेज़ कलवाड़ी ते धुनूं, मक़ामी राग ऐं पकी पुख़्ती शाइरी शामिल हूंदी हुई। इहा चूंड बि जलाल चांडीअ जी कमाल जी रखियल हुई। जोड़ में साणसि शुरूआत कंदड़ ढोलक ते शफ़ी मोहम्मद ज़रदारी ऐं बाजे ते उस्ताद अब्दुल करीम ज़रदारी वाह जो निभायो। 1972 में राग जी शुरूआत कंदड़ जलाल चांडीअ सां शफ़ी मोहम्मद ज़रदारी ऐं आरब चांडियो ढोलक नवाज़ जोड़ में रहिया। 1977 खां पोइ उस्ताद अला जुड़ियो ऐं अब्दुल करीम ज़रदारी तोड़ ताईं जोड़ में रहिया। राग आहे ई जोड़ सां ऐं मिलती भेती सां। चवंदा आहिनि त 100 सुरीला हिकु मिलती भेती जे बराबरि आहिनि। उस्ताद अला जुड़ियो जो ढोलक हथ पंहिंजे अंदाज़ जो आहे, जंहिंजो मट उस्ताद अला जुड़ियो पाण ई आहे। हुन अवामी जोड़ ॾिसंदे ॾिसंदे सिंध जे मेलनि मलाखणनि, सिंध खां ॿाहिरि पिणु अहिड़ो तिल्स्मी असरु छॾियो जंहिंजो मिसाल मिलणु मुश्किल आहे। दोस्तों उस्ताद अली गुल महर मोती जे नाज़ होटल में जलाल चांडीअ खे धाॻो ॿधी पंहिंजो शागिर्द बनायो, पर खेसि सुरनि ऐं ठीकनि जी
सम्झ उस्ताद अला जुड़िए जे वालिद उस्ताद अमानत फ़कीर खां हासिल कए। दोस्तों, फ़न त कुदरती ॾात हूंदी आहे, पर मंझसि तौर तरीक़नि जी पुख़्तगी लाइ मुसलसल महिनत जी ज़रूरत पवंदी आहे, जंहिंमें पिणु उस्ताद जलाल चांडे का कमी न छॾी। सिंधी रागी माना हुन जी जेका आहे कापी करणु शुरू करे छॾी। जेके नया नया रागी पैदा थियनि पिया उहो उस्ताद जलाल चांडे जी माना कापी पिया कनि, हुनखे एतिरो वणे पियो। सिंधी राग लोड़ाऊ मां संदसि ॻायल काफ़ी कया थम हाल ही हीणा सॼण दीदार विसरी वियो में ॾिनल आलाप बेत राग जी बीहक दंग करे छॾियो। अवामी मौसीक़ी में हिन अणखुट आवाज़ छे छॾाए छॾिया। राग राणे में संदसि ॻायल काफ़ी फ़क़ति तुंहिंजे अचण जी देर आ, खुलिया बिरह बाज़ार। राग राणो त आहे ई ओचितो सुरनि जो राग। हिन राग खे हुन अवामी अंदाज़ में ॻाए अमर करे छॾियो। संदसि पुराणो राग भैरवी में ॻायल कलाम वाह वाह कुदरत जा अजब रंग ॾिठमि असल में हिन काफ़ी जी धुन सैयद क़ासिम अली शाह जी सदारंगी अंदाज़ में आहे, पर जलाल चांडे हम्प काफ़ी खे अहिड़ो ॻायो जो 40 सालनि खां इहा काफ़ी मुंहिंजे ज़हन मां निकिरी नथी सघे। छा त अवामी अंदाज़ में भैरवी ॻाई अथसि, ॿुधण सां मिज़ाज ख़ुशि थियो पवे। हाजी ग़ुलाम नबी महेसर जी राग भैरवी मां पंजतनी काफ़ी बीही बीही वाट ते बाबा जाॾे काॾे जांचा थी तोड़े जो हिन काफ़ी खे पाण मैडम नूरजान जे ॻायल फिल्म दुबई चलो जे गीत दोरो दोरो अखियां मारे मुंडा पट वारीदा जी कापी आहे, पर जलाल चांडे ही काफ़ी उन धुन में अहिड़ी ॻाई आहे जहिड़ी इहा धुन ठही ई इन काफ़ी लाइ हुजे। जलाल चांडे सराइकी में काफ़ियूं ऐं ख्वाजा ग़ुलाम हुसैन जा ॾोहीड़ा अहिड़ा ॻाया आहिनि जो उहे ॾोहीड़ा हिकु मिसाल क़ाइमु करे चुका आहिनि। मथां सोन ते सुहागो उस्ताद अब्दुल करीम जा वाईअड़ा ॾोहीड़ा असुल सहर तारी करे छॾनि। सिंध में राग दौरान मथियुनि सुरनि ते आलाप पहिरियों मिसाल माई जीवणी जो मिले थो, जंहिं संदसि ॻायल काफ़ी उमर अबाणा अलाए छो न आया हिकु अहिड़ो आलाप वई आहे जेको दंग आहे। इहा रही औरत ॻाइणी, पर मर्दाणे आवाज़ में सिर्फ़ु जलाल चांडियो ई सुरनि में एॾो ऊचो वञी सघंदो हो। जलाल चांडी जे फ़न ते केतिरा ई पहलू उजागर करे सघजनि था। दोस्तों, जलाल चांडीअ खे कैसेट कल्चर में पंहिंजो मिज़ाज उबतर ॻाइणो पियो। इहो बि ज़रूरी हो जो उन कैसेट कल्चर सिंध मां पंजाब जे ॻाइणनि खे मात ॾिनी। असल में जलाल चांडियो सूफ़ी ऐं निज सिंधी गायकी जो बादशाह रागी हो। इहो बहितर थियो हुन कैसेट कल्चर में तब आज़माई कई, न त पंजाब जे इनायत हुसैन भट्टी कई जलाल चांडी जे साम्हूं राणीपुर वारे सैयद सालिह मोहम्मद शाह जे मेले में सिंध जो बबर शेर रागी चई कोठियो वियो, पर जलाल चांडे उन ऐलान खे रद्द कंदे इहो ऐलान कयो त सिंध जो बबर शेर रागी सिर्फ़ु जलाल चांडियो ई आहे। ऐं इहो ऐलान हुन साबित करे ॾेखारियो। दोस्तों, अॼु ताईं सिंध जो बबर शेर रागी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जलाल चांडियो ई आहे। दोस्तों, उस्ताद जलाल चांडियो माना हिकु तारीख़ हो, अमर किरदारु हो ऐं सुरनि जो बादशाह हो। ऐं हुन जा जेके बि तव्हां कलाम ॿुधंदो तव्हांखे ख़बर पवंदी त हिन सुर खे कीअं माना ॻायो आहे ऐं जंहिं जंहिं सुर में माना ॻायो अथसि उन सुर सां पूरो इंसाफ़ु कयो अथसि ऐं सुर खे अहिड़े अंदाज़ में ॻायो अथसि जेको ॿियो माण्हू न ॻाए सघंदो, को बि फ़नकार ईअं न ॻाए सघंदो। दोस्तों, अॼुकल्ह कुझु दोस्त चवनि था त बाबा फलाणो फ़नकार तमामु वॾो, फलाणो फ़नकार वॾो तमामु, फलाणे फ़नकार खे सुर जी ख़बर हुई, उस्ताद खे सुर जी ख़बर न हुई। इहा उन्हनि जी ग़लति फ़हमी आहे, ख़ाम ख़्याली आहे। दोस्तों, उस्ताद जलाल चांडियो जेको सुरनि जो बादशाह हो, राग जो बादशाह हो, कलाकार हो, गवई हो,
हुन पंहिंजो पाण खे माना कॾहिं वॾो फ़नकार न चयो। हुन में आजिज़ी हुई, इनकिसारी हुई, हू पाण खे माना नंढो सम्झंदो ऐं हुन में ख़ूबियूं जेके तमामु घणियूं त माना हुन पैसनि लाइ कॾहिं बि न ॻायो दोस्तो। फ़क़ीर सिफ़त माण्हू हो, फ़क़ीर मंश माण्हू हो, दरवेश हो, माना हुनजी तबियत में फ़क़ीराणी तबियत हुई ऐं हुनखे आवाम इन लाइ ॿुधंदो हो जो आवामी रागी हो, माण्हुनि सां माना घुल मिलजी वेंदो, आवाम जे विच में वञी वेही रहंदो, कचहरियूं थींदियूं, हाल अहवाल थींदा, मोहबतूं विरहाइबियूं, ओताक ते माना पच कचहरियूं थींदियूं। पोइ उस्ताद जलाल चने खे माना हर को ॿुधे पियो ऐं उस्ताद जलाल चने जेके बि केस्ट में ॻायूं उहे अवामी राग ॻायो, माना अवामी माना लेवल ते ॻाईंदो त आवाम हुनखे पसंदि कंदी ऐं उस्ताद खे ख़बर हूंदी त मूंखे छा ॻाइणो आहे ऐं आवाम छा थी पसंदि करणु। पोइ उस्ताद उन अंदाज़ में ॻाईंदो त माना हुनखे हिकिड़ो ॿराड़ी वारो बि माण्हू जेको सादड़ो आहे उहो बि सम्झी सघे, धनार बि सम्झी सघे, मेहार बि सम्झी सघे, सम्झो था, बकरार बि सम्झी सघे, माना जेको अणपढ़ियल जाहिल हुजे उहो बि सम्झी वञे ऐं पढ़ियल लिखियल बि सम्झी वञे, माना अहिड़े लेवल ते ॻाईंदो। ऐं दोस्तो मेलनि मलाकड़नि ते उस्ताद जलाल चने ख़ासि तौर ते माना वधू कयो वेंदो ऐं हुन मेले खे माना अधूरो सम्झियो वेंदो, अणपूरो सम्झियो वेंदो जंहिंमें उस्ताद जलाल चने न ईंदो। पोइ आवाम हुन में ओतिरी माना तादाद में न ईंदी हुई ऐं जिथे आवाम ॿुधंदी त बाबा हिन मेले में उस्ताद जलाल चने अचे थो राग ॻाईंदो त पोइ त माना हुते आवाम जा मेला मची वेंदा हुआ ऐं आवाम लखनि जी तादाद में जमा थी वेंदी हुई ऐं इंतिज़ामिया खे संभालणु माना ॾुखियो थी वेंदो हो ऐं वॾी हुननि जी कमाई थींदी हुई, जेके मेले लॻाईंदा हुआ त वॾी कमाई थींदी हुई। पर उस्ताद जलाल चने माना कॾहिं बि पैसनि जे लाइ न कमायो, पैसनि लाइ न ॻायो, उहो माना दिली तौर ते ॻाईंदो। पोइ हिकिड़ी दुबई में उस्ताद जलाल चने जी महफ़िल थी त हुन में उस्ताद जलाल चने माना बेज़ारी मां चई ॾिनो नेठि, उस्ताद जलाल चयो त बाबा मूंखे पसंदि बि माना घणो हिते आहे, भई मुंहिंजे दोस्त बि हिते आहिनि, चाहींदड़ हिते न, पर तव्हां सभु हिते माना गोड़ था कयो ऐं घणा गॾु था थी वञो, हुल था कयो, पोइ राग जो मज़ो नथो थिए। पोइ उस्ताद जलाल चने माना हीअं सम्झाईंदो ऐं माण्हू जेके घोरण लाइ ईंदा त हुनखे अॻु में चई चवंदो त भाउ ॻाल्हि ॿुधो, जॾहिं मां राग ॻायां त पोइ मथां घोरण इहो बंदि कयो, छो तव्हां घोरींदा आहियो त पोइ या मूंखे राग ॻाइण ॾियो या घोरो। ऐं जेके माण्हू हार पाराईंदा त हुनखे चवंदो बाबा हार हींअर पाराए छॾ, पोइ विच राग में न पाराइजो, विच राग में नथा पारायो त पोइ माना मुंहिंजो फन थो ख़राबु थिए। ऐं ॿिया वरी घणा माण्हू जेके हूंदा उस्ताद जलाल चने जे चाहींदड़, उहे जेके टेप रिकॉर्ड खणी ईंदा, काठियुनि सां गॾु माइकूं ॿधी ईंदा, पोइ उस्ताद जलाल चने माना जॾहिं ॻाइणु शुरू कंदो त हू माइक वेझो कंदा वेंदा, उस्ताद जलाल चने पोइ कावड़िजी पवंदो, चवंदो बाबा माइक खे हिकिड़ी जाइ ते रखंदा कयो ऐं सफ़ा तव्हां मुंहं में था खणी अचो। पोइ इहे उस्ताद जलाल चने माना हुनखे सम्झाणियूं बि ॾींदो ऐं ॻाइण खां अॻु में माना रियाज़त कंदो, कलाक ॿ कलाक अॻु में माना हुनजी रियाज़त कंदो, पूरी तयारी करे पोइ स्टेज ते ईंदो। हुनखां अॻु में हुनजा साज़िंदा जेके हूंदा स्टेज ते अॻु में मौजूदु हूंदा हुआ। उस्ताद जलाल चने माना फ्रेश थी, ताज़ो दम थी, याददाश्त करे माना पोइ हुतां खां ईंदो, पोइ अची स्टेज ते वेहंदो। पोइ माना हुनजा जेके अब्दुल करीम ज़रदारी हूंदो, अला जुड़ियो हूंदो, पोइ हू राग खे मिलाईंदा हुआ। अब्दुल करीम ज़रदारी जेको आहे ॾोहीड़ो ॾींदो हो ऐं जेको आहे अला जुड़ियो जेको आहे समूह जेको आहे उहो ढोलक ते माना राग खे माना छेड़ींदो, त पोइ उस्ताद जलाल चने सम्झी वेंदो त बाबा हिन जी तुर्ज़ कहिड़ी आहे, लय कहिड़ी आहे, हाणे हीअ सुर किथे पियो छिके। पोइ उस्ताद जलाल चने माना उहो राग ॻाईंदो। ॿियो उस्ताद जलाल चने में माना इहा ख़ूबी हूंदी त जॾहिं ईंदो दावत ते त माना सभिनी सां भाकुर पाए मोहबतूं ॾींदो, मिलंदो ऐं जेके बि हुनखे फरमाइशूं मिलंदियूं त उन्हनि जा उस्ताद जलाल चने माना सभिनी जा नाला ज़रूरु वठंदो। पोइ नालनि जी भले केतिरी बि लिस्ट हुजे, सभिनी जा नाला वठंदो दोस्तो। वॾो पाए जो रागी हो, अमर रागी हो ऐं हुनजो राग हमेशह सलामत रहंदो ऐं केस्टनि में सलामत रहंदो
ऐं हर माण्हुनि जी दिलनि में, सिंधियुनि जी दिलनि में उन ज़िंदा रहंदो। दुआ कयो दोस्तों तो अल्लाह पाक उनखे जन्नतुल फिरदौस में जगह अता फरमाए ऐं उनजे बचड़नि खे बि सलामत रखे, उनजी औताक खे सलामत रखे, उनजूं कचहरियूं सलामत रखे। आमीन। दोस्तों मां सम्झा थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।